नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तसे तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त करतारपुर रवादारी मनसूबे ते पाक भारत जी ॻाल्हियुनि जो ॿियो दौर वाघा बॉर्डर ते शुरू थी वियो आहे। 13 रुकनी पाकिस्तानी वफ़द जी अॻुवाणी DG सारक ऐं साउथ एशिया डॉक्टर मोहम्मद फैसल करे रहियो आहे, जॾहिं त 8 रुकनी भारतीय वफ़द जी नुमाइंदगी ज्वाइंट सेक्रेटरी घरू वज़ारत SCL दास करे रहियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे करतारपुर रवादारी जे तरीक़ेकार खे हिमायती शिकल ॾियण जे लाइ मुआहिदे जी मसूद ते ॻाल्हियुनि जी ॾे वठि कंदा। ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जी शुरूआत खां अॻु डॉक्टर मोहम्मद फैसल चयो है त वज़ीर आज़म पाकिस्तान ख़िते में अमन चाहे तो, बाबा गुरु नानक देव जी सालगिरह ते रवादारी खोलणु चाहे थो, जॾहिं त मोहम्मद फैसल चयो त रवादारी मनसूबे ते ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अहम आहे। रवादारी मनसूब जो 70% कमु मुकमल थी चुको आहे। उम्मीद आहे त हिन जूं ॻाल्हियूं कामयाब थींदियूं। यादि रहे त करतारपुर रवादारी मनसूबे ते ॻाल्हियुनि जो पहिरियों मरहलो 14 मार्च ते भारत में अटाली जे मक़ाम ते थियो हो, जंहिं में परॾे वज़ारत जे तर्जुमान डॉक्टर फैसल जी अॻुवाणी में 10 रुकनी पाकिस्तानी वफ़द शिरकत कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।